एसएचओ खुद बीठो जेको भॼी वियो आहे। हिकिड़ो चुप सिपाही आहे जंहिं फायरिंग कई आहे, जंहिंखे चवंदा गोली छटे वई आहे, सिधियूं गोलियूं अथनि विच बाज़ार में, पुलिस भॼी लिकी जान बचाई आहे। हिन शहर निंधणको आहे। हितां जो एमपी एमएनए किथे आहे? जे ॻाल्हायूं था त चवनि था त असांजे खिलाफ़ सियासी प्रोपेगेंडा कई थी वञे। हुकुमरान तव्हां आहियो, असांखे ही चोर खपनि, कहिड़ी बि ज़ात जा हुजनि, कहिड़े बि क़बीले जा हुजनि। हिन ग़रीबनि सां ज़ुल्म थियल आहे। तूं नवाब आहे, सरदार आहे, होॾो बि मक़सद चांडियन जो सरदार आहे, हिकिड़े पासे एमपी ॿिए पासे एमएनए। असां तव्हां सां गॾु आहियूं। चोरनि खां हिसाब वठो, ये न त असां ही शहर बंदि कंदासीं ऐं एहतिजाज कंदासीं ऐं असां कंहिंखे बि शहर में अचण न ॾींदासीं। हिन जाली इतिहाद जेके आहिनि, हिकिड़ा एमएनए जा ठहियल आहिनि, हिकिड़ा एमपीए जा ठहियल आहिनि, ॿई वॾेरनि जा ठहियल आहिनि, चूंडियल नुमाइंदनि जा ठहियल आहिनि। उन्ही खे छॾे अवामी तहरीक हलाइनि, सभु गॾिजी पवनि, सभु माण्हू अवाम गॾिजे, मज़हबी सियासी मुख़्तलिफ़ क़बीलनि ज़ातियुनि जा माण्हू गॾिजी जदोजहद कयो, हिन शहर खे बचायूं, न त ही शहर न बचंदो। असां बि घणो सुकून सां सुतासीं, हाणे न सुम्हंदासीं, हाणे एमएनए एमपीए ते न ॾिसंदासीं, हाणे अवाम सां गॾिजी वेही इन ॾोहारनि जा कंध पकड़ींदासीं। असां सां अवाम साथ ॾिए, असां अवाम सां साथ ॾींदासीं। मां थोरो घर जे कम सां मां दुकान तो जीअं लथो आहियां त मुंहिंजे भाउ खां दुकान 7-8 ॼणा जेके फुल्के पर न सिर्फ़ु मूंखां पर पाड़े में जेके 7-8 दुकानदार को दुकान न छॾियो अथनि। हिकु गन पॉइंट ते माना सभिनी खां खुले वियो आहे। असां वटि ॿराड़ी तरफ़ माशाल्लाह सुबुह जो ईंदो आहे, सुबुह खां मंझंदि ताईं असां वटि तमामु सुठी सेल हूंदी आहे। सुबुह खां मंझंदि ताईं हिन वक़्तु ताईं जेका बि सेली तक़रीबन 2 लख या 2.5 लख जेका बि सेली आहे असां काउंट न कई आहे। अंदाज़ एतिरी आहे सभु रक़म सां घुरे विया आहिनि। फायरिंग बि इलाही अथनि असांजो। जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु वारा में जेको आहे त तक़रीबन 3-4 मोटरसाइकिलूं अचे करे सॼे शहर जी नाकाबंदी करे हितां करोड़ रुपया जेके आहिनि फुर करे विया आहिनि। हीअ ॾिसो पिया सभु दुकान, सॼी मार्केट बंदि थी वई आहे। हिते विच शहर में सरेआम गुंडागर्दी करे ऐं फायरिंग करे सॼे शहर खे फुर करे विया आहिनि। पुलिस जी मौजूदगी में पुलिस जेका आहे त भॼी हली वई ऐं सॼे शहर जी नाकाबंदी करे ही फुर करे हलिया विया आहिनि।